हाणे काॾे हलूं? होरे काॾे? कंहिंखे खाईंदा? पोइ तूं काॾे वेंदीअ? हुते काॾे? घर वेंदीअ? मूंखे कुता खाईंदा पोइ? तूं वेठी पोइ मूंखे बचाईंदीअ? पोइ कुतनि खे लठ हणंदीअ? छा हणंदीअसि? ऐं ॿियो छा हणंदीअसि? मानी तो खाइजा। हा ॿियो? वरी मां दो कयो। हाँ? दो कयो। कुतो ड्रो कंदो? हाँ दो कंदो। ड्रो कंदो? हाँ तो के मां बचाईंदसि। तो मूंखे बचाईंदीअ? है पो लठ हणंदसि। पोइ कुते खे लठ हणंदीअ? हाँ। पोइ छा चवंदी आहे अबो खे न खा? न। ऐं छा चवंदीअसि? हलो कुतो हलो कुतो ईअं चवंदी कुते खे? पोइ भॼी वेंदो? भॼी वेंदो। काॾे भॼी वेंदो? घर हुननि जे घर। पराए घर हलियो वेंदो? हाँ। हाँ? ये कुतो खाए पियो न कल्ह पाण खे? हाँ। अच्छा कीअं पियो करे खाए? कीअं पियो खाए? हिते तोखे हिते मूंखे। हिते तोखे बि खाए पियो मूंखे बि खाए पियो? हाँ। पोइ लठ कीअं हईंसीसि? उछलाए लठ हईंसीसि न पाण? हाँ। कुतो बि छा यादि कंदो? कुते खे माण्हू गॾु न गॾिया हा न? हाउ कंदा न? हा। जीअं मां लठ हणंदासीं। ईअं हाउ कंदो त पोइ तूं लठ हणंदीअसि? हाँ। ऐं ॿियो पोइ भॼी वेंदो? भॼी वेंदो। अरे पोइ उनखे छा कंदो? अरे छा कंदो? अरे पोइ खाईंदो? हाँ। तूं पाण खे खाई पियो अवल। कंहिंखे खाईंदो? अवल पाण खे खाई पियो। हाँ? अवल कुतो पाण खे खाई पियो। अच्छा। वरी लठ हणीसि। हाँ। अम्मीअ। हाँ। वरी बचाए छॾीसि तोखे। अच्छा। हाँ। ॿियो कंहिंखे तैयबा खे खाए पियो? न कोई न खाए पियो। तैयबा खे कोन पियो खाए? पर वरी असां हिते वेठासीं न। हाँ। जीअं वरी अम्मा जी वेलियूं घर। उहे घर हली वयूं? हाँ। पोइ कुतो तोखे पियो खाए? हाँ तो असांखे खाया। तो उनखे ॿियो कंहिंखे पियो खाए? और कंहिंखे खाए पियो तैयबा खे तोखे। मुझे ताईं। हाँ? पोइ तोखे कुतो खाए पियो चुप करे। हाँ। हाँ। पोइ हाणे कीअं वेंदीअ तूं अकेली घर? मां कोन वेंदसि। ऐं कंहिंसां गॾु वेंदीअ? ऐं मूंसां गॾु हलंदीअ? हाँ। पोइ पाण ॿई गॾु हलूं घर? हाँ। हाँ पोइ हाँ? तैयबा खे छॾे हलूं घर? हाँ। हिते वेठी हुजे कुतो भले खाएसि। पोइ कर न पोइ कर हथ ॿाहिरि कढ हीअं ॿ कर वरी जीअं ॿ पिया ओञे हाँ? ऐं पोइ पाण अगारो किथे शइ किथे वठण हलियासीं? तव्हां दुकान तां वठी आयासीं न? कंहिंजे दुकान तां वठी आयासीं? हाँ? ऐं छा ते हलियासीं पाण? कंहिंजी गाॾीअ ते हलियासीं? ऐं तैयबा किथे वेठी? हाँ। 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 ऐं पोइ शइ घणे जी वठी आयासीं? केतिरी शइ वठी आयासीं? पोइ कंहिं खाधी? ऐं ॿियो? ऐं तो मूं बि खाधी? हाँ? हाँ। अच्छा तव्हां घर हलिया वियो? पोइ कुतो भेण खे खाए त भली खाए? हाँ? हा कुतो तव्हां छॾे वियो न भेण खे कुतो खाईंदो? पोइ ऐं कंहिंखे खाईंदो कुतो? न मूंखे खाईंदो न कर ईअं कुतो खाईंदो अला कुतो खाईंदो ईअं न कर ईअं नचो कुतो ईंदो वरी हींअर ओयो आहे अथई ओयो ॾिस आयो आहे न ओयो आहे अथई कुतो ॾिस हा 4 कुता आहिनि ॿिया किथे आहिनि ॿिया पंहिंजे घर हलिया विया ऐं पोइ इहो पंहिंजो कुतो आहे न इहो त कोन खाईंदो पाण खे ॿियो ॿियनि जे कुतनि खे खाईंदो आहे न हा ऐं ॿियो
मां बचाया छे तैबा के बचाई दिए हल हल पो तैबा के बचायूं हल 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 हला तैबा पे बदी कर बदी बगी बे हाँ ये ब कर हल हथ हला ना कितने कर दी किटी ता पो काट जी ना हाँ बदी कर हाँ ये हले बदी हले बदी के हले बदी हाँ शाबाश हाँ पानी बदी थी हाँ थारा पोगे ऐ शाबाश हाँ शाबाश हाँ आणि हलो नोडियाते मोरिये थे लो बी फोटो कटाई भला बी फोटो कटाई किथे भी आंदी है तो के कुत्तो मचाई दो कोने मां तो के बचाई दे तुम के बचाई दी है हलबो पो वरी तैबा के खाइंदो कुत्तो तैबा के खाई दो कोन खाई दो तैबा के जो बैठा तू जो बैठी अरे सद को वनी मुझी धी तो तू ही ना भली मुझी केड़ी भली दिया मान तैबा के कंदी बचा तो के कंदी बचा मुखे भी कोन बचाई दिया हां तो अब्बू के कोन भाई भले अब्बू के कुत्तो खाए वरना आई भाई के खाए ओ तैबा के मुखे तो के कंदो खाए के ना खाए ओ अन्यन के बकोनो खाए उन्हें के ना खाए अल्लाह करे के ना खाए है ना पंजाब में के खाए पंजाबी खाए ना वो भाई रहन ना पंजा हाँ वो आसे बार आई था ना पर रात खेलना ना हो ना गरजी साइकिल ते चढ़ना ना इन्ने के बेटा के पानु हाँ पाना बचाऊं था बेटा के पाना बचाऊं था हाँ अच्छा तू अब इन्ने के ये कुत्ता आइंदा ये न कर कुत्ता आइंदा ना पोवर पांच कुत्ते के मारिंदा हाँ पो लठा नंबरी इन्ने ना दिए से हाँ लठ के थे लठ तो पाना राही करो ही खण ओ ये खणो या हाँ ये खण पो तो तैबा के कौन खाइंदो हाँ हाने तैबा कौन खाइंदो है ना पाना बलाऊं ना पाना भलाऊं हाँ पाना कुदो पोरा के ने बे पोरो घरे व्या लतो के बे हले पे हाँ पाना के केर लत के हले पे केर पे होने ते पोरो लठ पे होने हाँ कुत्ते के हाँ पो पाना बचासी हाँ बचासी पाना बचियासी हाँ कुत्तो व्यो पांजे घर हाँ तो के बड़ी बचाई लत करना हाँ बताई छाकंदा दी वही बच्चा के मारी दे पिट्टा के मारी दिया हाँ पिट्टा के ना पिट्टा अल्लाह सही दिया हाँ ना पांजिया बच्चा पांजिया हाँ पांजिया पिट्टा हाँ तो पिट्टा अल्लाह सही दिया ना तो कौन अल्लाह सही सब बिन जो है ना हाँ तो पांचो वाला सही है ना हाँ पांजिया ले सही अल्लाह सही सब बिन जो अच्छो अच्छा भी जो जो ता दोस्तन जो भी आए ना दोस्तन के चो जा जो तो आते बजा हाँ जा जहाज हाँ पो पाल हल्ली हला ते गलंदे कुत्ते गलायूं हला किथे गलायूं वाली ते किथे गलंदे कुत्ते गलायूं वाली अले हुत्ते अल किथे भाभी ते किथे ही गले हाँ गड़ छा गड़ छा ते देखा ना किथे देखा अरे मुरे रिस किथे हाने बुधा हाने किथे गलायूं वाली ते गाला छी ना इते ना गलायूं हाँ ते गालो पो तू गला जा ना तू गले हाने दिस चो तू मां गलाइंदस और ते रिस ना हेरे रिस चो हाने मां गलाइंदस चो मां गलाइंदस ना तू मां गलाइंदस तू हाँ चो गुलापरी गलाइंदी गुलापरी बाकी काली दी वञी भाभी काली दी वञी कुत्ता कोन है न कुत्ता किथे आहिनि ॾिसाइन
हाँ तू वेठी न पतो मूंखे छाला कुत्ता खाईंदा अरे हेॾे रस्तो किनो अड़े गप अड़े एॾो वाला हल तू हेॾा हल हेॾा गप हेॾे पेर मुंहिंजा किना थी विया हेॾो हल हल तू अॻिमी थी न पोइ तू अॻिमी थी हल अॻिमी थी किरण न पोइ न यार किरंदी आहे हल हा पोइ उतां हली खणी तूं त ॻाल्हाए बि न मोबाइल ते ॻाल्हाईंदी आहे न तूं अञा मोबाइल ते ॻाल्हाए हाणे ॻाल्हाए त पोइ हलूं घर चओ अस्सलाम वालेकुम दोस्तो चुप कर हाणे अभी ॾिस मां हेठि वियां थो हाणे तोखे भरियां थो चओ अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो कीअं आहियो उम्मीद कयां थो तव्हां ख़ुशि हूंदा ऐं असांजे चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं ॿुध ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं यूट्यूब जे चैनल खे आऊं आहियां तूं केरु आहीं तूं अबू आहीं ऐं तव्हांजी महिरबानी ईअं चओ तव्हांजी महिरबानी ऐं हाणे मिलंदासीं नए वीडियो में भाभी चओ हाणे मिलंदासीं नए वीडियो में तेसी ताईं ही कर बाबा तेसी ताईं खुदा हाफिज जी दोस्तों तो अभी शाम का टाइम हो रहा है मगरिब का टाइम क्लोज होने वाला है और आप देख सकते हैं कि टाइम मगरिब का क्लोज होने वाला है तो अभी जा रहे हैं मैं और मेरे साथ गुलपरी है वो कह रही है कि अबू उठाओ मुझे आ जाओ इधर ये फेंको ये इधर से फेंक दिया ना तुमने अभी तुम अच्छी बच्ची हो जी दोस्तों तो मैं और गुलपरी जा रहे हैं घर मगरिब की नमाज का भी टाइम होने वाला है लेकिन आन करीब है और अभी मैं और गुलपरी देख सकते हैं जा रहे हैं घर और ये सामने देख सकते हैं नहर में पानी और हमारा रास्ता जो है वो बिल्कुल ख़राब हो चुका है और इसमें हम चल भी नहीं सकते क्योंकि गाड़ियाँ आ गई हैं गधा गाड़ियाँ और ट्रैक्टर भी आए हैं तो उन्होंने इस रास्ते को बिल्कुल ख़राब कर दिया है और बारिश के पानी यहाँ पर खड़ा हो जाता था और शिगाफ भी पड़ा जब से तो यहाँ की फसलों को भी कुछ नुकसान हुआ लेकिन शुक्र है अल्लाह का इतना नुकसान नहीं हुआ लेकिन क्योंकि अभी रोड रास्ते ख़राब हो गए हैं अभी दोस्तों उम्मीद करता हूँ कि आज की मेरी छोटी सी काविश आप सब दोस्तों को ज़रूर पसंद आई होगी अगर पसंद आने की सूरत में इसे लाइक करें शेयर करें और अपने दोस्तों के साथ भी शेयर करें व्हाट्सएप पर शेयर करें तो उम्मीद है आप को ये वीडियो मेरी अच्छी लगी होगी तो इंशाल्लाह नए वीडियो तक साथ रहिएगा